प्यारा दोस्तों, तव्हांजे साम्हूं तव्हांजो पंहिंजो उस्ताद अला रखियो शर बलोच पंहिंजे चैनल मोटिवेशनल स्किल बाय सुफिशल के खड़ी करे तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं हिकु नए लेक्चर सां, हिकु नई ॼाण सां, हिकु नए मवाद सां। उमेद आहे त तव्हां असांजो चैनल पंहिंजो सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो हूंदो। सो अॼु जो जेको दिलचस्प ऐं बहितरीन ऐं सिंपल नंढड़ो टॉपिक आहे सो आहे ओपाइन, जंहिंजी माना आहे राय ॾियो। असां पंहिंजे अक्सर करे आयल महिमाननि खे, आयल दोस्तनि खे असां उन्हनि जी ख़िदमत करण में काई कसर कोन छॾींदा आहियूं ऐं अक्सर करे असां उन्हनि खे चवंदा रहंदा आहियूं। अगरि जेकॾहिं असांजे साम्हूं कोई फ्रूट अची वञे, कोई खाद खुराक जो सामान अची वञे त असां पंहिंजे दोस्तनि खे चवंदा आहियूं त बाबा खाओ त सही। हो अक्सर करे दोस्त असां चवंदा न न यार मां खाधो आहे, त असां वरी बि चवंदा आहियूं अदा पी त सही, अदा वेह त सही। जेकॾहिं हू वञा वञा कंदा आहिनि त जीअं जलाल चाड़े चयो आहे त जे वञा वञा कनि से रही रहंदा केतिरो, त असां उन्हनि खे राज़ कंदा रहंदा आहियूं, वञण जी कंदा आहिनि त असां चवंदा आहियूं उन्हनि खे वञ त वेह त सही या फर्ज़ कयो खा त सही। सो इन हवाले सां वर्ड इस्तेमालु इंग्लिश में थींदो आहे उन जे लाइ ओपाइन, जेको असांखे राय ॾियण में कमु ईंदो आहे। जीअं असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल सिंधीअ जे तव्हांजे साम्हूं जेके रखूं था पिया त असां आयल महिमान खे जॾहिं चवंदा आहियूं त बाबा खा त सही। हाणे खा त सही इहे अक्सर करे असां अल्फाज़ पंहिंजे घरनि में पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी ज़रूरु इस्तेमालु कंदा आहियूं, जंहिंखे ट्रांसलेट करण में अक्सर करे असांजे दोस्तनि खे मुजारे जो शिकार थींदो आहे। तव्हांखे मुंझण जी काई ज़रूरत न आहे। असां पंहिंजे चैनल मोटिवेशनल स्किल जे थ्रू तव्हांखे अहिड़ा सिंपल नंढड़ा ऐं शॉर्ट में हिकिड़ी सुठी भरपूर मवाद तव्हांजे साम्हूं खणी था अचूं ऐं इंशाअल्लाह ताला असांखे उमेद आहे तव्हांखे सम्झ में बि ॻाल्हियूं ईंदियूं। असांखे छा करिणो आहे, खाद सही हिकु वर्ड आहे खा। हर माण्हू खे ख़बर आहे त खा जी अंग्रेज़ी छा आहे भई ईट। पोइ असांखे खाद सही खे जॾहिं असां ट्रांसलेट में कंदासीं ईट एंड आख़िर में तव्हांखे ओपाइन वर्ड पुट करिणो आहे। ईट एंड ओपाइन खा त सही। हाणे असांखे इहा पक रहणु घुरिजे त असांखे अहिड़े क़िस्म जी जॾहिं ट्रांसलेट अची वञे साम्हूं या असांखे ॻाल्हाइणो हुजे त असां हाणे अक्सर करे इन शयुनि खे फोकस में रखंदासीं ऐं न मुंझंदासीं। खोड़ सारा मिसाल तव्हां पंहिंजा ठाहे सघो था। जीअं कंहिं शागिर्द खे चइबो आहे त लिख त सही। तव्हांखे ख़बर आहे त लिखण जी अंग्रेज़ी तव्हांखे अचे थी राइट, डब्ल्यू आर आई राइट। छा करिणो आहे एंड ओपाइन। उन खां बाद खोड़ सारा ॿिया बि जुमिला थी सघनि था। ॾिस त सही, तमाम सिंपल इंग्लिश में आहे। ॾिसण जी तव्हांखे ख़बर आहे अंग्रेज़ी छा आहे सी एंड ओपाइन। या जेके वञण वारा दोस्त हूंदा आहिनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं वेह त सही। तव्हांखे ख़बर आहे त वेहण जी छा आहे सिट आहे। एंड ओपाइन पुट करे छॾियोसि। सो मूंखे उमेद आहे त अॼु जे हिन नंढड़े टॉपिक, नंढड़े लेक्चर मां तव्हांखे वॾी ॼाण हासिल थी हूंदी। इहो सबबु सिर्फ़ु इहो क्रेडिट सॼो तव्हांजो पंहिंजे चैनल मोटिवेशनल स्किल ॾांहुं वञे थो पियो। उमेद आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो हूंदो, लाइक बि कयो हूंदो ऐं शेयर बि कयो हूंदो।